राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 श्री कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 श्याम राधे 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 श्री राम जय राम बोलो श्री राम जय राम श्री राम जय राम राम श्री राम जय राम सीता राम राजा राम जय 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 राम सीता राम राजा राम जय जय राम हरे राम हरे कृष्ण हरे राम 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 हरे राम हरे कृष्ण हरे राम राम श्री राम जय जय 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 राम बोलो राधे 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 श्याम राधे 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 जय जय श्री राधे श्री वृंदावन बिहारी लाल की राधे राधे। साथी जहां में कोई न बनता किसी गरीब का, गर्दिश में टूट जाता है रिश्ता करीब का। दुखों की आंधियां बुझा देती हैं जिस उम्मीद के चिराग को, जल जाता है वही चिराग सतगुरु की दया से उसके नसीब का। बोलो सतगुरुदेव भगवान की। हनुमान महाराज जे हथ में जेकी गदा रहंदी आ, उन्हें गदा जो नालो कंहिंखे ख़बर है छा? असांखे भी पतो ना है। कंहिंखे पतो तो भगवान जे गदा जो नालो पढ़ियो की गदा है ना, पर हनुमान महाराज जे गदा जो नालो असांखे अञा पतो न पियो आहे। गूगल गुरु खां भी पुछी वठिजो, पतो पियो त असांखे ॿुधाइजो, ठीकु आहे। हिते गूगल गुरुअ खे खोलण जी ज़रूरत न आहे, हिते आराम जो। हाँ, हिते सतगुरुअ सां जुड़ियल रहो। गूगल गुरु पार्ट टाइम में पोइ आहे न, ख़ाली टाइम वारो आहे, त गूगल गुरुअ खे पकड़े वेहंदो बसि। हरे राम, मिठो राम, प्यारो राम, न्यारो राम। मुझे ऐसा वर दे दे, गुणगान करूं तेरा, इस बालक के सर पे गुरु हाथ रहे तेरा। ऐसा वर दे दे, गुणगान करूं तेरा, इस बालक के सर पे गुरु हाथ रहे तेरा, हरि हाथ रहे तेरा। सेवा नित तेरी करूं, तेरे द्वार पे आऊं मैं, चरणों के धूलि को नित शीश लगाऊं, नित शीश
लगाऊं मैं, चरणामृत पाकर के नित कर्म करूं तेरा। इस बालक के सर पे हरि हाथ रहे तेरा। मुझे ऐसा वर दे दे, गुणगान करूं तेरा। इस बालक के सर पे प्रभु हाथ रहे तेरा। भक्ति और शक्ति दो, अभिमान को दूर करो। भक्ति और शक्ति दो, अज्ञान को दूर करो। अरदास करूं गुरुवर, अभिमान करो। अभिमान को चूर करो। नहीं द्वेष रहे मन में, नहीं द्वेष रहे मन में। नित ध्यान करूं तेरा। इस बालक के सिर पे गुरु हाथ रहे तेरा। हाँ गुरु हाथ रहे तेरा। विश्वास हो ये मन में, तुम साथ ही हो मेरे। विश्वास हो ये मन में, तुम साथ ही हो मेरे। तेरे ख्याल में सोऊं मैं, सपनों में रहो मेरे। तेरे ख्याल में सोऊं मैं, सपनों में रहो मेरे। सपनों में रहो मेरे। चरणों से लिपट जाऊं, तुम ख्याल करो मेरा। इस बालक के सिर पे गुरु हाथ रहे तेरा। हाँ गुरु हाथ रहे तेरा। मेरे यश कीर्ति को प्रभु मुझसे दूर करो। मेरे यश कीर्ति को गुरु मुझसे दूर करो। इस मन मंदिर में तुम भक्ति भरपूर करो। इस मन मंदिर में तुम भक्ति भरपूर, भक्ति भरपूर करो। तेरी जोत जगे मन में, रहे वास गुरु तेरा। इस बालक के सिर पे प्रभु हाथ रहे तेरा। हाँ प्रभु हाथ रहे तेरा। मुझे ऐसा वर दे दे, गुणगान करूं तेरा। इस बालक के सिर पे हाथ रहे तेरा। ओ गुरु हाथ रहे तेरा। ओ गुरु हाथ रहे तेरा। हाँ गुरु हाथ रहे तेरा। हरे राम हरे कृष्ण
ऐं सतगुरनि जी जॾहिं कृपा थी थिए साध संगत जी, तॾहिं गंदगी ॿाहिरि निकिरे थी पई। चैतन्य महाप्रभुअ जी कथा पिया ॿुधाइनि संत गौरांग भगवान जी, कि शायदि कृष्णदास जी ॿुधाई हुई कि उहे एॾा सुहिणा हूंदा हुआ, एॾा सुंदर हूंदा हुआ, इन करे उन्हनि खे गौरांग चवंदा हुआ कि त गोरो गोरो कृष्ण आहे, उहो सांवरो कृष्ण है, गोरो कृष्ण। ही वॾा वॾा वार हूंदा आहिनि और सुंदर वस्त्र उन्हनि खे बढ़िया पीलो कपिड़ो पातल। त जॾहिं मृदंग खणी करे उहे ढोलक खणी करे कीर्तन में निकिरंदा हुआ, कीर्तन फेरीअ में, पोयूं भक्त बि हलंदा हुआ, त सैकड़ों माण्हू ईंदा हुआ कीर्तन में। पोइ धीरे धीरे पतो पियो चैतन्य महाप्रभुअ खे कि साईं तव्हांजी सुंदरता ते मोहित थी करे कई माण्हू तव्हांजो दर्शन करण ईंदा आहिनि कि तव्हां केॾा सुंदर आहियो, तव्हां केॾा प्यारा आहियो। तॾहिं उन्हनि खे ॾाढो दुख थियो कि मां जेको असली इन्हनि खे खजानो थो ॾियां कीर्तन वारो, ओॾे त हिननि जो ध्यानु ई कोन्हे। हे मुंहिंजे शरीर ते मोहित थी करे, आकर्षित थी करे मूंखे था ॾिसण अचनि। ॾाढो दुख थियो उन्हनि खे। ॿिए ॾींहुं उन्हनि पंहिंजो सुंदर वेश कुरूप बणाए छॾियो। चओ हरे राम। कपिड़ा सुंदर फिटी करे छॾियूं, पुराणा कपिड़ा, फाटल कपिड़ा, वार सभु गड़बड़ करे छॾियूं, चेहरो बिगाड़े छॾियूं, चेहरे में कुझु लॻाए छॾियूं। चओ हरे राम। माण्हू हैरान थी विया त साईं तव्हां एॾो सुंदर स्वरूप तव्हांजो, हे छा करे आया हो? चई इन करे करे आयो कि तव्हां मुंहिंजे लाइ तो त कीर्तन लाइ अचो, तव्हांखे मां थो वणां, मां त चाहियां थो तव्हांखे भॻवानु वणे। इहा हूंदी आहे सची भक्ति। ॾिसो कविअ लिखियो आहे, मेरे यश कीर्ति को प्रभु मुझसे दूर करो। अॼुकल्ह हर कमु यश कीर्तीअ लाइ थो थिए। चओ हरे राम। राजेश्वर आनंद महाराज चवंदा आहिनि कि ज़मानो बदिलजी वियो आहे। पहिरियों माण्हू भॻवान जो प्रचार कंदा हुआ ऐं माध्यम हूंदो हो इंसान, प्रचार थींदो हो भॻवान जो। हाणे प्रचार थो थिए इंसान जो ऐं माध्यम थी वियो आहे भॻवान। केॾो उल्टो कमु थी वियो आहे। चओ हरे राम। कि भगवान जे कथा सत्संग कीर्तन जे प्रचार जे द्वारा इंसान पाण खे प्रसिद्ध करण थो चाहे। तंहिंजे करे ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। ई भीतर जी तृष्णाऊं ॾाढी ख़तरनाक आहिनि। ॿाहिरियों धन जो त्याग करणु वॾी ॻाल्हि न आहे, सोनो छॾणु वॾी ॻाल्हि न आहे। चओ हरे राम। संतन चयो न, कंचन कामनी तजना सरल है, सरल त्रिया को नेह। और राग द्वेष और ईर्ष्या इनका तजना गेह। इन जो ॾाढो त्याग करणु कठिन आहे। जेकर भीतर जेकी तृष्णा आहे, इच्छाऊं, ख्वाहिश आहे, कई तरह जी चाहत आहिनि, राग आहे, द्वेष आहे, सुठो आहे, ख़राबु आहे, ये त भॻवान जी कृपा सां ई थींदो। और इन जी कृपा जो असर आहे जॾहिं असांखे भॻवान मिठा लॻंदा। हिन महिल संसार मिठो लॻंदो आहे, पोइ भॻवान मिठा लॻंदा आहिनि। भॻवान मिठा लॻनि त सम्झो कि वाह, हाणे जीवन बदिलजी वियो आहे। संत नारायण स्वामी जो भजन, चावला परिवार जी चाहत, ॾाढो प्यारो भजन, जगजीत सिंह जन हे भजन गायो। सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे,
सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे। मोहनी मूरत सोहनी सूरत, मोहनी मूरत सोहनी सूरत, हृदय बीच समाया रे, हृदय बीच समाया रे, हृदय बीच समाया रे, हृदय बीच समाया रे, सांवरिया भाया रे, सांवरिया मन भाया रे। देश में ढूंढा विदेश में ढूंढा, देश में ढूंढा विदेश में ढूंढा, अंत को अंत न पाया रे, अंत को अंत न पाया रे, अंत को अंत न पाया रे, अंत को अंत न पाया रे रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे। काहू में अहमद काहू में ईसा, काहू में अहमद काहू में ईसा, काहू में राया रे, काहू में राम कहाया रे, काहू में राम कहाया रे, काहू में राम कहाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे। सोच कहे यक रंग पिया, सोच कहे यक रंग पिया, कहे यक रंग पिया, सोच कहे यक रंग पिया, सोच कहे यक रंग पिया, जिन खोजा तिन पाया रे, जिन खोजा तिन पाया रे, हाँ जिन खोजा तिन पाया रे, जिन खोजा तिन पाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया
मन भाया रे। सांवरिया मन भाया रे। सांवरिया मन भाया रे। सांवरिया मन भाया रे। सांवरिया मन भाया रे। सांवरिया मन भाया रे। सांवरिया मन भाया रे। सांवरिया मन भाया रे। सांवरिया मन भाया रे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे राम राम हरे हरे। बोलो राम कृष्ण भगवान की जय। श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री रामचरितमानस बालकांड दोहा क्रमांक 205 जेके व्यापक अकल निरअवयव यानी बिना जेके शरीर जे यानी कि परमात्मा निरंकार जंहिंजो कोई रूप रंग कोन्हे शरीर कोन्हे इच्छा रहतिन भगवान के कोई इच्छा न थींदी आहे। भगवान तो भक्तानुकारी भक्त जी इच्छा ही भगवान जी इच्छा है। पंहिंजी कोई इच्छा कोन्हे भगवान के।
चओ हरे राम। अजन्मा भगवान जो कॾहिं जन्म न थींदो आहे, सभु लीलाऊं। निर्गुण सत्य रजे तमे में जेकी सॼी दुनिया ब्रह्मांड हली रहिया आहिनि उहे भगवान जा खेल खिल। जेको हथ में बॉल खणी करे असां खेॾंदा आहियूं तीअं भगवान जे हथ जा उहे खिलौना आहिनि जंहिंमें देवताऊं बि फाथल पिया आहिनि। त मतां सम्झो त भगवान इन्हनि में फाथल आहिनि, न, भगवान इन खे नचाइण वारा आहिनि। निर्गुण जो अर्थ इहो न आहे कि भगवान में कोई गुण कोन्हे। निर्गुण जा ॿ अर्थ थींदा आहिनि। हिकिड़ो अर्थ इहो आहे कि सत्य रजे तमे खां भगवान न्यार आहे, इहे गुण भगवान में कोन्हनि। बाक़ी ॿिया शुभ गुण, दैवी संपदा, सुंदरता, भगवान जी विद्याऊं, करुणा, उहे त प्रकट ई भगवान मां थींदा आहिनि। इन लाइ त सर्व गुण कोश चयो वियो आहे भगवान खे, सभिनी गुणनि जो खजानो, उद्गम स्थान। जीअं गंगा मैया गोमुख मां निकिरंदी आहे तीअं सभु सदगुण भगवान मां निकिरंदा आहिनि। चओ हरे राम। ऐं जंहिंजो कोई नालो कोन्हे, कमाल आहे, जंहिंजो हिकिड़ो नालो बि कोन्हे ऐं सभु नाला बि उन जा आहिनि। चओ हरे राम। न उन जो रूप आहे, उहो ई भगवान भक्तनि जे करे कई तरह जा अनुपम अलौकिक चरित्र करे रहिया आहिनि, लीलाऊं करे रहिया आहिनि। इन करे भगवान यानी भक्त, भगवान यानी भक्तीअ जे लाइ, माता यानी शिशुअ जे लाइ। चओ हरे राम। ये नाता जुड़ियल पिया आहिनि साध संगत जी। व्यापक अकल अनीह अज निर्गुण नामुन रूप। भगत हेत नाना विध करत चरित्र अनूप। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय जय, हनुमान की जय जय जय, सर्व संतन की जय जय जय। ये सब चरित्र मां गाए करे व्याख्या करे चया। हाणे अॻिते जी कथा मन लॻाए करे ॿुधो। ज्ञानी महामुनि विश्वामित्र महाराज वन में शुभ आश्रम पवित्र स्थान ॾिसी करे वसी रहिया आहिनि। विश्वामित्र महामुनि ज्ञानी बसहिं विपिन शुभ आश्रम जानी। जह जप यज्ञ जोग मुनि करही। अति मारीच सुबाहु डरही। भगवान विश्वामित्र महाराज जाते रहंदा आहिनि वन में, पवित्र स्थान में। उते मुनि संत महात्मा जप कंदा आहिनि, यज्ञ कंदा आहिनि, योग कंदा आहिनि, पूजा अर्चन कंदा आहिनि। परंतु मारीच सुबाहु ये परेशान कंदा आहिनि। उन्हनि राक्षसनि खां संत वीचारा ॾाढो परेशान थींदा आहिनि, दुखी थींदा आहिनि, भउ कंदा आहिनि कि असां यज्ञ त कयूं था, पतो न आहे केॾी महिल अची वञे। हिन अवस्था में जंहिंमें तव्हां वेठा आहियो ॾाढी सुंदर अवस्था आहे। हिन महिल जंहिं तव्हां वातावरण में वेठा आहियो ॾाढो ॾाढो सुंदर वातावरण आहे। चओ हरे राम। सोचो सत्संग कीर्तन हलंदो हुजे ऐं कोई तलवारूं खणी अची वञे। सत्संग कीर्तन भक्ति हलंदी रहे ऐं मथां गंदगीअ जी बरसाति थी वञे, खून जी, रोग जी, पीब जी, वार, अहिड़ा अहिड़ा पाप उहे कंदा हुआ राक्षस। चओ हरे राम। अॻिते ॿुधिजो न, कथाऊं ईंदियूं कि केॾो उन्हनि अत्याचार कया। हेॾा वॾा संत वीचारा दुखी। उहे राक्षस डुकी पवंदा आहिनि, उपद्रव मचाईंदा आहिनि, जंहिंसां संत वीचारा ॾाढो दुख पाईंदा आहिनि। गाधी महाराज जा सुपुत्र विश्वामित्र महाराज जे मन में इहा चिंता छाइजी वई त हे पापी राक्षस भगवान जे मारे बिना न मरंदा, हे भगवान सां ई ठीकु थींदा। तॾहिं श्रेष्ठ मुनि मन में वीचार कयो त प्रभुअ धरतीअ जो भार हरण करण जे लाइ अवतार वरितो आहे। इन बहाने जो दर्शन कंदुमि ऐं निमाणी वेनती करे ॿिन्ही भाउरनि खे वठी ईंदुमि जेके ज्ञान वैराग्य सभिनी गुणनि जा घर आहिनि, धाम आहिनि। उन प्रभुअ खे मां नेण भरे करे निहारींदुमि।
कई तरह सां मनोरथ कंदे वञण में देर नथी लॻे। सरयू मैया जे जल में स्नान करे उहे राजा जे दरवाजे ते पहुता। राजा मुनीअ जो अचणु ॿुधो, ब्राह्मणनि जे समाज खे गॾु वठी मिलण विया, दंडवत करे उन्हनि खे अची आसन ते विहारियो। चओ हरि राम। तब मुनि बर मन की न बिचारा, प्रभु अवतरे हरन मई भारा। एहूं मिस देखो पद जाए, कर बिनती आनो दो भाई। ज्ञान विराग सकल गुण अयना, सो प्रभ में देखब भर नयना। बहुविध करत मनोरथ, जात लाग नहीं बार। करिम जन सरऊ जल, गए भूप दरबार सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान जय की जय 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 जय। गुरु भाई सर्व संतन की जय। राजा घणी सिक श्रद्धा सां उन्हनि खे वठी आयो, अची करे पूजन अर्चन करे सुंदर सिंहासन ते विहारियो, चरणनि खे धोअण लॻा। धोई करे ॾाढी पूजा कई ऐं चवण लॻा कि मुंहिंजे समान धन्य अॼु ॿियो कोई कोन्हे। वरी अनेक तरह जा भोजन कराया, जंहिंसां श्रेष्ठ मुनि पंहिंजे दिलि में ॾाढो ख़ुशि थिया ऐं उन्हनि सुख प्राप्त कयो। चरण पखार किन अति पूजा, मौसम आज धन्य नहीं दूजा। विविध भांति भोजन करवावा, मुनि बर हृदय हर्ष अति पावा। वरी राजा चैनी पुटनि खे मुनीअ जे चरणनि ते विझी छॾियो। ईअं न लिखियो त प्रणाम करायो। चैनी बालकनि खे श्री राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चैनी पुटनि खे संतनि जे चरणनि ते विझी छॾियो, अर्पण करे छॾियो, समर्पित करे छॾियो, किराए छॾियो। चओ हरि राम। ऐं जो श्री रामचंद्र महाराज प्रणाम करे उथिया, जो उन्हनि खे ॾिठो मुनीअ, आहा देह जी सुध बुद्धि भुलिजी आ। श्री राम जे मुखड़े जी शोभा में ईअं मगन थी आ, ॼण चकोर पूरण चंद्रमा खे ॾिसी लुभाइजी वेंदो आहे। पुन चरणन मेले सुत चारी, राम देख मुनि देह बिसारी। भय मगन देखत मुख शोभा, जन चकोर पूरन सस लोभा। जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम। श्री राम, जय राम, हरे राम, जय जय राम, जय जय राम। जी गुरु विश्वामित्र महाराज भगवान रघुनाथ खे निहारियो, उन खे ॾिठूं त पाण खे भुलिजी आ। हाणे इहा भक्ति जी आख़िरी अवस्था आहे। ध्यानु ॾिजो कि जॾहिं भक्ति करे 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 कोई भक्त माण्हू संसार जे विषय विकारनि खां संकल्प विकल्प खां पार हली वेंदो आहे ऐं भॻवान में ईअं लीन थी वेंदो आहे, तॾहिं वञी पाण खे भुलिजंदो आहे। ऐं भॻवानु चूंकि पाण साम्हूं अची आहे त महाराज हो त वैसे ई महान ऋषि, ॾिठूं त सभु भुलिजी आहे। चओ हरे राम। अॻिते ॾिसजो जनक महाराज जी केॾी सुंदर कथा थी हले। त उहे ब्रह्म ज्ञानी महात्मा आहिनि। त विश्वामित्र महाराज नेणनि मां नीर वही आयो, हृदय गदगद थियो, भगवान खे ॾिसी रोम रोम हर्षित थियो, देह जी सुध बुध भुलिजी आ, श्री राम जे मुख जी शोभा में ईअं मगन थी आ जे चकोर चंद्रमा खे ॾिसी करे लोभायमान थी वेंदो आहे। जॾहिं राजा मन में प्रसन्न थी करे इहे वचन चया त हे मुनि, इन तरह कृपा त तव्हां पहिरियों कॾहिं न कई आहे।
कहिड़े कारण सां अॼु तव्हांजो शुभ आगमन थियो आहे, ॿुधायो। मां उनखे पूरो करण में देर न लॻाईंदुमि। कंहिं चयो? हा, श्री दशरथ महाराज। तॾहिं संत चवण लॻा त राजा, राक्षसनि जा समूह यानी कई राक्षस असांखे ॾाढो सताइनि था, इन करे मां तोखां कुझु घुरण आयो आहियां। छा घुरण आया हो? नंढे भाउ सहित श्री रघुनाथ खे मूंखे ॾियो। राक्षसनि खे मारे करे मां सनाथ थी वेंदुमि। हे राजा, प्रसन्न मन सां इन्हनि खे ॾियो, मोह ऐं अज्ञान छॾे छॾियो। हे स्वामी, इन सां तोखे धर्म ऐं सुंदर जस जी प्राप्ति थींदी ऐं हिननि जो बि परम कल्याण थींदो। चो हरे राम। देह भूप मन हर्षित तजहु मोह अज्ञान रामा। धर्म सुजस प्रभु तुम को इन कह अति कल्याण। सियावर रामचंद्र पद जय शरणम। शंकर हरि ओम जय जय सिया राम। शंकर हरि ओम जय जय सिया राम। राम राम सिया राम राम, सिया राम राम सिया राम राम। राम राम सिया राम राम, सिया राम राम सिया राम राम। शंकर हरि ओम जय जय सिया राम। शंकर हरि ओम जय जय सिया राम। राम राम सिया राम राम, सिया राम राम सिया राम राम। राम राम सिया राम राम, सिया राम राम सिया राम राम। ओ जो दशरथ बाबा ॿुधो छा चयो बाबा जी? राम लक्ष्मण खे वठी वेंदो। बाप रे, हिन अति अप्रिय वाणी चई अथऊं। हालांकि कल्याणकारी आहे, गुरु बाबा आया आहिनि त कोई ईअं न आया आहिनि, धर्म जे लाइ आया आहिनि, पर दशरथ बाबा जो एॾो प्रेम आहे त उन्हनि खे ईअं नथो लॻे त राम लक्ष्मण खे वठी था वञनि, ईअं थो लॻे मुंहिंजा प्राण कढी खणी था वञनि। दशरथ बाबा ॿुधी करे उनजो हृदय कांपण लॻो। लिखियल आहे, सुन राजा अति अप्रिय बानी, हृदय कंप मुख दुत कमलानी। मुख जी कांति फिकी पइजी वई। चो हरे राम। हा, जीअं वीचारा जेके स्टूडेंट्स पढ़ाई न करे वेंदा आहिनि ऐं मैथमेटिक्स जो जेॾी महिल पेपर साम्हूं ईंदो आहे त पोइ गुलाब जहिड़ो चहिरो करेले वांगुरु थी वेंदो आहे, हा, मुरझाइजी वेंदो आहे। चो हरे राम। त इनखे चइबो आहे कांति फीकी पढ़ना। हिते दशरथ बाबा खे काल जो बि भउ कोन्हे, काल जी बि ताक़त न आहे कि भॻवान जंहिंजा पुट बणिजी आया आहिनि उनखे छाजो काल जो भउ? उनजे लाइ त वैकुंठ जा द्वार खुलियल ई आहिनि, मुक्ति पोयों थी घुमे। स्वर्ग में वञी करे मदद कंदा आहिनि देवराज इंद्र जी, लेकिन राम लक्ष्मण खे वठी वञा, इहो शब्द कननि में वियो, हृदय धड़कन में वधी वियो, मुंहुं कुमलाइजी वियो। इहो उन्हनि जो प्रेम आहे, इहो चइबो आहे प्रेम। चवण लॻा, हे ब्राह्मण, मां चौथे पन में 4 पुत्र पाता आहिनि। चौथो पन यानी जिंदगी जा 3 हिस्सा गुज़री आहे, ऐं चौथे हिस्से में मूंखे 4 बालक मिलिया आहिनि। चओ हरे राम। और कन्हैया ॾिसो, उहे त चौथे हिस्से जे बि आख़िरी में देर सां आया आहिनि। यशोदा मैया नंद बाबा जी उमिरि 70-80 साल ॿुधाईंदा आहिनि। चओ हरे राम। लेकिन एतिरी उमिरि जे बि हूंदे भागवत में लिखियल आहे, ॾाढी सुंदर आहे यशोदा मैया, ॾाढी प्यारी थी लॻे। चओ हरे राम। छो न लॻे? सुंदरता जंहिंजे गोद में पाण खेॾी रही आहे। लिखियल आहे, कोई ॿुढो ई न थींदो, सभु जवान थी विया, छो जो सभु भॻवान खे नेण भरे निहारींदा। श्री कृष्ण भॻवान जंहिंखे ॾिसंदा उन जा रोग सोग दुख जरा मरा बुढ़ापो समाप्त। अरे ॿियो त छा आहे, त भॻवान लाइ त कोई वॾी ॻाल्हि न आहे। शांतनु महाराज जी कथा ईंदी आहे, उहे जेके स्पर्श कंदा, जंहिंखे गले लॻाईंदा, उहे जवान थी वेंदा। इन करे उन्हनि जी प्रजा ॾाढो प्यार कंदी उन सां। उन्हनि सां जेके ॻाल्हाइनि ॿोलाइनि अचनि वेहनि मिलनि, उहे बुढ़ापो उन्हनि जो ख़तमु थी वेंदो। चओ हरे राम। महाभारत पढ़ी ॾिसो,
शांतनु महाराज केर आहिनि? भीषम पितामह जा पिता आहिनि। चओ हरे राम। यानी एॾो पंहिंजे उहे धर्म ते मर्यादा में भक्तीअ में कायम हूंदा। चओ जय श्री कृष्ण। हाणे दशरथ बाबा वीचारा साणा थी पिया कि चौथेपन में 4 पुट मिलिया। हे मुनि, तव्हां धरती घुरी वठो, गौ माता घुरो, धन घुरो, खजानो घुरी वठो, मां वॾे ख़ुशीअ सां गॾु तव्हांखे पंहिंजो सर्वस्व ॾेई छॾींदुमि। सर्वस्व सम्झो था कि राज बि ॾेई थो सघां, सभु सर्वस्व ॾेई छॾियो। देह ऐं प्राणनि खां वधीक प्यारो कुझु बि कोन थींदो आहे। मां उन खे बि हिकु पल में ॾेई छॾींदुमि। चओ जय श्री कृष्ण। सभु मूंखे पुट प्राणनि खां प्यारा आहिनि, ऐं उन में बि हे प्रभु राम त कंहिं बि तरह सां ॾींदे ई नथो ठहे। राम खे त मां ॾेई नथो सघां। काथे भयंकर खतरनाक क्रूर ड्रिजाइण वारा राक्षस, काथे परम किशोर अवस्था जा बिल्कुलु सुकुमार नंढी उमिरि जा मुंहिंजा सुंदर बालक पुट। सब सुत प्रिय मोहि प्राण की नाही, राम देत नहीं बने गोसाई। कह निसीचर अति घोर कठोरा, कह सुंदर सुत परम किशोरा। प्रेम जे रस में भिगल राजा जी अमृत जहिड़ी वाणी ॿुधी करे ज्ञानी मुनि विश्वामित्र अंदर ही अंदर दिल में ॾाढो ख़ुशि थियो कि बाबा जी जो प्रेम सचो आहे। तरी वशिष्ठ महाराज अची करे दशरथ महाराज खे ॿुधायो, जैसा राजा जो संदेह नाश थियो। यानी राजा जी चिंता भी दूर थी वई, खुशी भी थी। हाणे छा सम्झाए तो रामचरित मानस में न लिखियल आहे, पर संत पंहिंजे अटकल सां ॿुधाईंदा आहिनि, पंहिंजे आइडिया सां, या ॿियो कंहिं हंधि पढ़ियो हूंदो उन्हनि वञी करे कन में चयो मोकिलियोनि मोकिलियोनि, वेंदव 2 ईंदव 4। चओ हरे राम। बाबा जी मोकिलियोनि, काथे वेठा बायोडाटा छपाईंदव, हिन जी टक्कर जी कोई तव्हां ॻोल्हे न सघंदव सुकन्या, ऐं मोकिलियोनि। वेंदव 2 ऐं तव्हांखे मिलंदव 8। घर वेठे ॿियनि जा बि कारज रास, चइनि जी शादी थी वेंदव बाबा जी, वॾो सुंदर योग अथव, घर वेठे तव्हांजा कम था थियनि। चओ हरे राम। तरी उन्हनि जो संदेह दूर थियो, ऐं वशिष्ठ महाराज शायदि ईअं सम्झायो हुजे कि परम तत्व आहिनि, तव्हां हिन जे लाइ काई चिंता न कयो। छो जो उन्हनि खे ख़बर हो त गुरु वशिष्ठ महाराज त्रिकालदर्शी, साधारण ऋषि कोन्हनि, सभु ॼाणंदा आहिनि। तॾहिं उन्हनि सहर्ष छुट्टी ॾिनी। चओ हरे राम। राजा जो भरम नाश थियो। राजा वॾे आदर सां ॿिन्ही पुटनि खे सॾु करायो ऐं वरी हृदय सां लॻाए करे कई तरह सां उन्हनि खे सम्झायो, यानी शिक्षा ॾिनी। वरी चयो त हे नाथ, हे 2 पुट मुंहिंजा प्राण अथव, 2 पुट मुंहिंजा प्राण अथव। हे मुनि, हाणे तव्हां ई इन जा पिता आहियो, ॿियो कोई कोन्हे। राजा कई तरह सां आशीर्वाद ॾेई करे पुटनि खे संतनि जे हवाले कयो, विश्वामित्र ऋषिअ जे। वरी प्रभु माता जे महल में वियो, उन्हनि जे चरणनि में सिर नवाए करे हलिया। पुरुषनि में शेरनि जो स्वरूप 2 भाउर राम लक्ष्मण मुनीअ जो भव दूर करण जे लाइ प्रसन्न थी करे हलिया। उहे कृपा जा सागर, धीरज बुद्धि ऐं सॼे संसार जे कारण जा बि कारण आहिनि। चओ हरे राम। ऊपरिषि सुत बहुविध दे असीस, जननी भवन गए प्रभु चले नाय पद शीस सिया। पुरुष सिंह 2 वीर हर्ष चले मुनि भय हरन, कृपा सिंधु मत धीर अखिल विश्व कारण करन। सियावर रामचंद्र पद जय शरणम शंकर हरि ओम। जय सिया राम। राम पद जय शरणम शंकर हरि ओम। जय जय सिया राम। राम राम सिया राम, राम सिया राम, राम सिया राम राम। सिया राम राम सिया राम, राम सिया राम, राम सिया राम राम। भगवान जा लाल लाल नेत्र आहिनि, चौड़ी छाती आहे, विशाल भगवान जी बाहूं। भगवान जी बाहूं जेके
साधारण असां कद काठीअ जा माण्हू आहियूं, जेतिरी असांजी बाहूं थींदियूं इन खां भगवान जी वधीक लंबी बाहूं। इन करे संस्कृत में हिकिड़ो भगवान जो नालो आहे, चाहे राम जी हुजनि चाहे श्री कृष्ण, भगवान जो छा नालो आहे? लंबी बाहुनि वारो। सिंधीअ में संस्कृत में चइबो आहे आजान बाहू। छा चइबो आहे? हाँ, कंहिं कंहिं विरले माण्हूअ जी थोड़ी बाहूं, उहे बि थोड़ी असांजे राम जी श्री कृष्ण जी ॾाढी सुंदर बलवान लंबी बढ़िया प्यारी प्यारी बाहूं। इन करे भगवान जो नालो बोलो आजान बाहू भगवान की। भगवान जा लाल नेत्र, चौड़ी छाती, लंबी बाहूं, नील कमल तमाल जे वण वांगुर श्याम शरीर। नील कमल, ठीक है, ऐं तमाल जे वण वांगुर, हा न, कारो किठ न समझो, ये तय वांगुर मता समझो। चओ हरे राम। कन्हैया लाइ त ईअं चवंदा आहिनि, विष्णु भगवान त ठीकु आहे, बादलनि जे समान। राम जी ॾिसो था तमाल नील कमल जे समान, कन्हैया चवनि था काजल जे समान। छा कयूं असां बि काॾे वञूं? अची वीचारे खे अची वरितो अथऊं। श्री कृष्ण चवनि था काजल जे समान कारा। चओ हरे राम। भगवान जा लाल नेत्र, चौड़ी छाती, विशाल भुजाऊं, नील कमल तमाल जे वण वांगुर श्याम शरीर, कमर में पीतांबर पातल, सुंदर तरकस बधल, बिन्ही हथन में सुंदर धनुष ऐं बाण भगवान के शोभा ॾेई रहिया आहिनि। श्याम ऐं गौर वर्ण जा ॿई भाउर ॾाढा सुंदर आहिनि। विश्वामित्र जी महान ॼण उनखे खजानो प्राप्त थियो। वे सोचण लॻा मां सम्झी वियुमि भगवान ब्रह्मण्य देव आहिनि, यानी ब्राह्मणनि जा भगत आहिनि। मुंहिंजे लाइ भगवान पंहिंजे पिता खे बि छॾे ॾिनो ऐं मूं सां गॾु हली आया। प्रभु ब्रह्मण्य देव में जाना, प्रभु ब्रह्मण्य देव में जाना, मोहिनित पिता तजेऊ भगवाना, मोहिनित पिता तजेऊ भगवाना, मोहिनित पिता तजेऊ भगवाना। जय जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय श्री राम जय राम, जय 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 जय श्री राम जय राम, जय जय राम। रस्ते में हलंदे हलंदे मुनि सभिनि खां पहिरियों ताड़का ॾेखारी। चओ हरे राम। हाणे भगवान जो पहिरियों सभिनि खां अधर्म जो नाश, पहिरियों उद्धार भगवान ॾिसो कंहिंजो था कनि? ताड़का देवीअ जो, श्रीमती ताड़का देवी। ऐं श्रीमद भागवत में भी भगवान श्री कृष्ण पहिरियों उद्धार कंहिंजो कयो आहे? श्रीमती मौसी, चओ ईअं न चइबो आहे, मौसी पूतना देवी, हा न। भगवान उनखे भाई ॾिस, भगवान उनजो दुग्ध प्राशन कयो, असांजी मासी थी मौसी पूतना देवी। त ॿिन्ही में ॾिसो भगवान पहिरियों उद्धार लेडीज़ फर्स्ट, हा न। भगवान महत्व ॾिनो आहे। भई राक्षसनि में बि जेके आहिनि उन में बि भगवान महिला खे पहिरियों वैकुंठ मोकिलियो आहे। वैकुंठ ई त मोकिलियो आहे, भगवान जे हथनि मूं काॾे वेंदियूं। हालांकि सभु इहे केरु आहिनि? खलनायिका आहिनि। चओ हरे राम। खलनायिका जीअं विलेन हूंदा आहिनि न, तीअं वैम्प आहिनि, वैम्प खलनायिका। त भगवान ॾिसो इन्हनि ते बि करुणा कई आहे। नज़र थो अचे भगवान मारियो, मारियो न, भगवान तारियो। तब विश्वामित्र महाराज राम जी खे ॾेखारियो, हे प्रभु ही ताड़िका अथव, न पतो घणनि माण्हुनि खे न मारे छॾियो आहे, वीचारनि निर्दोषनि खे केॾा अत्याचार कया अथऊं। प्रभु हिन खां रक्षा कयो ऐं हिन खां सभिनि खे बचायो, हिन जो उद्धार कयो। चओ हरे राम। राम जी हिक ई बाण सां उन जा प्राण हरे वर्ता। बोलो श्री मुकुंद भगवान की, बोलो श्री रघुनाथ भगवान की। ऐं दीन समझी करे उन को पंहिंजो निज पद, पंहिंजो दिव्य स्वरूप ॾेई छॾियो। एक ही बान प्राण हर लीना,
दीन जानते ही निज पद दीन्हा। आहा, भगवान पंहिंजो वैकुंठ ॾेई छॾियो। सभु अस्त्र शस्त्र समर्पण करे मुनि प्रभु श्री राम जी खे पंहिंजे आश्रम में वठी आया ऐं उन्हनि खे परम भलो करण वारो हितू सम्झी करे भक्तीअ में भरिजी करे कंद मूल फल जो भोजन करायो। कंद मूल फल, कंद यानी जीअं शकर कंद थींदी आहे, गाजर है न भाई, फल त सभु तव्हांखे पतो ई आहे, केला सूफ, मूल बि जेके थींदा आहिनि, कुझु जेके ज़मीन में पैदा थींदा आहिनि। इन तरह सुभाणे बि इन्हनि जो ई नंबर अथव, 11 अथव सुभाणे भाई, ईअं आहे न। सुभाणे महादेव यादि कराई न मूंखे मंझंदि जो, त सुभाणे 11 अथव। राति जो 9 खां 11 क्रिकेट मैच हलंदव, भक्तीअ जी क्रिकेट मंडली ईंदी ऐं चौका छक्का लॻंदा, कथा प्रसंग सत्संग कीर्तन जा भजननि जा कीर्तन जी झड़ी लॻंदी ऐं उन में अची करे तव्हां आनंद जो लाभ वठिजो। अहिड़ो खेल खेॾिजो कि संसार जे आवागमन जो खेल ई बंदि थी वञे। बोलो वृंदावन बिहारी। ठीकु आहे, समय बि थी वियो भाई। 209 दोहे में तव्हां पहुता आहियो। आयुध सर्ब समर्पिके प्रभु निज आश्रम आने। कंद मूल फल भोजन दीन भगत हित जान। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। जय जय। हरे राम, मिठो राम, प्यारो राम, न्यारो राम। कथा काथे पहुती भाई? विश्वामित्र महाराज भगवान रघुनाथ के वठी आया, ताड़िका जो उद्धार थी चुको आहे ऐं भगवान विश्राम था कनि ऐं भगवान के खाइण लाइ छा ॾिना अथऊं? कंदमूल फल, कंदमूल फल। ठीकु आहे, इते 200 में कथा अॼु विश्राम था कयूं। बाक़ी तव्हां ॼाणो ऐं बापू ॼाणनि। बापूजीअ खे चङी तरह है न सम्झाए करे, तव्हां चङी तरह जिद करे सम्झाए करे, चङी तरह मां आवाज़ न वञो खपे। तव्हां जोर ॿधी करे कंदो तॾहिं त कंदा, कथा ईअं न कंदो। तव्हां सम्झाए करे चङी तरह पकड़े करे प्रेशराइज करे प्रेम सां, हा इहे न किन प्रकार आहिनि, उन्हनि खे मनाए करे कथा कराइजो न भाई। हा या न त चओ, मज़ा मुंहुं मां आवाज़ ई नथी निकिरेव पई। पहिरियों 5-10 माण्हू वञिजो, न चवनि वरी 5-10 पहिरियों चुपचाप बीह रहिजो पोयों, वरी 5-10 वरी अचिजो। घणनि खे मना कंदा आहे कि न भाई? अरे बाप रे, माफ़ी बाक़ी आहे छा? एॾी माफ़ी घुराई तो भगवान तंग न थी वञनि, चवनि अञा घणी माफ़ियूं खपनि। हरे राम। प्रभु माफ़ कयो, तव्हांजे शरण में आयूं, उनजे अलावा कोई चारो भी तो कोने। तेरी शरण के अलावा कर भी क्या सकता हूँ, के अलावा कर भी क्या सकता हूँ। तू जो सहारा दे दे मेरे प्यारे मोहन, तुम तो बड़े दयालु हो, मुझ पर भी कर दो रहम। आनंद मुझे भी अपना लो, दिन रात करूं मैं भजन, जपूं मैं श्याम राधे राधे श्याम राधे, जपूं मैं श्याम राधे राधे मोहन। जपूं मैं श्याम राधे राधे श्याम राधे, जपूं मैं श्याम राधे राधे मोहन। सत्संग में हरि नाम के मैंने सुने जो वचन, दिल पे असर हुआ ही नहीं,
तुम ही करो ना करम जपूं मैं श्याम राधे राधे श्याम राधे जपूं मैं श्याम राधे राधे मोहन राधे राह दे राधे राधे श्याम। अच्छा, राह दे राधे राधे श्याम। ओ यार माफ़ी दे हाणे जो हाणे दे हिते जो हिते दे हींअर जो हींअर दे हो माफ़ी माफ़ी यार माफ़ी 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 यार माफ़ी। औखी वेल कंहिंजे कम की न आयुस उल्टो अबोझन साण उचायुस। औखी वेल कंहिंजे कम की न आयुस उल्टो अबोझन साण जारिस। भलो रे बोबो कई थम बे इंसाफी श्री कृष्ण माफ़ी दे यार माफ़ी हाणे जो हाणे दे हिते जो हिते दे हींअर जो हींअर दे at the time day on the spot day at the moment day हो माफ़ी माफ़ी हरिदास माफ़ी 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 यार माफ़ी। ओ माफ़ी माफ़ी यार माफ़ी 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 यार माफ़ी। तो जड़नी हुई चीज लिखाए वैरथ में मुँह छड़िया विञाए। तो जड़नी हुई चीज लिखाए वैरथ में मुँह छड़िया विञाए। भलो रे हीअ ॻाल्हि ॿियनि सां बाफ़ी हरी माफ़ी ॾे यार माफ़ी हाणे जो हाणे ॾे हिते जो हिते ॾे हींअर जो हींअर ॾे ओ माफ़ी माफ़ी यार माफ़ी 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 यार माफ़ी। ओ माफ़ी माफ़ी यार माफ़ी 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 यार माफ़ी। बोलो माफ़ी दाता भगवान की जय। सीताराम नाम महाराज की श्री राम जी के हृदय हनुमान जी महाराज की राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता 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 राम 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 सीता
राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम 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 राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम अरे बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली ओ जय जय हनुमान प्यारे जय जय हनुमान जय जय हनुमान प्यारे जय जय हनुमान हर हर महादेव देव हर हर महादेव देव हर हर महादेव प्यारे हर हर महादेव जय जय तुलसी माता माता जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता अम्बे अम्बे माओ मेरी जगदम्बे माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे तो श्याम बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 बानर मंडली गौशाला पार श्री राम मंदिर राधे 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 भाऊ चौन भाई चौन राधे 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 आजाद 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 राधे 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 जय जय श्री राधे श्री वृंदावन बिहारी लाल की श्याम जय सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय ओम सुमर पवन सुत पावन नामो अपने बस कर राखे रामो कह हनुमंत विपति प्रभु सोई जब तव सुमीरन भजन न होई हरि ओम भूर भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का
हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो श्री वृंदावन बिहारी लाल की जय। सर्व श्री सीताराम जी, लक्ष्मण जी, भरत जी, शत्रुघ्न जी, श्री हनुमान जी महाराज की। श्री अन्नपूर्णा माता की आनंद की। आयोला कयो झूलेला। बोलो जगदम्बे मैया की जय। कथा विश्राम होता है। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय जय। पति महादेव की जय जय। सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। आज जो संदेश तव भगवान अपने दोस्तों से करते हैं बहुत प्यार, कभी नहीं करते वो किटी। किटी यानी उफी। उफी पतो तो उफी भी किटी के चइबो कोने पतो। उफी पहिरों उफी हलंदो पोइ किटी आयो। भगवान प्रति किटी ईंदो, उफीअ में गड़बड़ थी वेंदी। भगवान अपने दोस्तों से करते हैं बहुत प्यार, कभी नहीं करते हैं किटी। इसीलिए आज भोग लगाएंगे भगवान छा 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 बेसन की टिक्की। पूरी गाल बुधायो ना छा बेसन की टिक्की। आलू जी टिक्की भी ठही वेंदी, पनीर जी टिक्का टिक्की भी ठही थी सके। इसीलिए भगवान भोग लगाएंगे चावल और बेसन की टिक्की। इन छोरीअ खे नानी ॿुधायो त सभु। हाँ ये सब पुछीन तो नानी को तो सब वायरल करे ईंदी आहे, सभु पतो पोइ हिते अची जोर जोर सां ॿुधाईंदी आहे। हिन कहिड़ी ख़बर आलू जी टिक्की की बेसन जी टिक्की? तू ही तो ॿुधाए, तो कंहिंखे ॿुधायो हूंदे। हाँ बस। बोलो वृंदावन बिहारी लाल की।